अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ओने विद आवाज़ जे ख़ासि पॉडकास्ट में हिकु दफ़ो ॿीहर भली कार मां मुंहिंजी पंहिंजी मेज़बान बाख़ पीरज़ादा। ऐं जीअं मूंखे ख़बर आहे त हर पॉडकास्ट में असां ईंदा आहियूं हिकिड़ी ख़ासि सेलिब्रिटी खे वठी, उन सां कचहरी कंदा आहियूं, उन्हनि मां काफ़ी कुझु सिखंदा बि आहियूं। पर जीअं कचहरी करणु हिकिड़ी अलॻि शइ आहे, सिखण बि हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे। पर तव्हां सम्झंदा हूंदव त का अहिड़ी वॾी का पर्सनैलिटी ईंदी जिन जेको आहे सो मतिलबु जिन जी एज का तमामु वॾी हूंदी, जंहिंमां ज़ाहिर आहे असां कुझु सिखंदासीं। पर लेट मी करेक्ट यू त असां हर कंहिं खां सिखी सघूं था। इट नॉट नेसेसरी त तव्हां जेके माण्हू आहिनि कंहिंजो को तमामु घणो को वॾो एक्सपीरियंस हुजे या एज में तमामु वॾा हुजनि त असां पोइ उन्हनि जी लाइफ मां ऐं उन्हनि सां ॻाल्हाइण करण में कचहरीअ मां सिखी सघूं था। पर अॼुकल्ह जी जेका यूथ आहे, जेके नौजवान आहिनि, जेके हुन में सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स अची वञनि था, कॉन्टेंट क्रिएटर्स अची वञनि था, असां उन्हनि खां बि घणो कुझु सिखी सघूं था। ईअं ई असां वटि पंहिंजूं जेके न्याणियूं आहिनि, सिंधी न्याणियूं जेके दुनियावी सतह ते इंटरनेशनली सिंध खे तमामु हिकिड़ो बहितरीनु ऐं पॉज़िटिव फेस जेको आहे साम्हूं आणनि थियूं, छो त उन्हनि वटि हिकिड़ो पंहिंजो प्लेटफॉर्म आहे जंहिंजे थ्रू उहे पंहिंजा ख़्याल असां सां गॾु शेयर कंदा आहिनि ऐं पंहिंजे फॉलोवर्स सां शेयर कंदा आहिनि। सो अहिड़ी हिकिड़ी ख़ूबसूरत न्याणी न सिर्फ़ु ॾिसण में ख़ूबसूरत आहे पर ख़ूबसूरत बि आहे ऐं उन्हनि जा ख़्याल बि ॾाढा बहितरीनु आहिनि ऐं पंहिंजी सिंध सां एॾी डेडिकेटेड आहे जो उन्हनि जा अक्सर वीडियोज़ ऐं जेके रील्स आहिनि उहे वायरल थी वेंदियूं आहिनि। सो तमामु घणा माण्हू उन जा फॉलोवर्स आहिनि ऐं उन्हनि जे लाइ ॾाढी ख़ुशख़बरी आहे त अॼु असांजे पॉडकास्ट में असां सां गॾु आहे। सो वेलकम कयूं था कशफ अलीअ खे। अस्सलाम वालेकुम कशफ, हाउ आर यू? वालेकुम सलाम, थैंक यू सो मच इतना अच्छा इंट्रोडक्शन देने के लिए। So my pleasure and welcome to the team and to the show. सभ खां पहिरियां त मां चाहींदसि त तव्हां सिंधी में ॻाल्हायो। मां सिंधी में ॻाल्हायां, सिंधी में ॻाल्हायूं था, हाज़िर थियूं था बाबा। छो त ज़ाहिर आहे जॾहिं माण्हू असांखे ॾिसनि था, मां चाहींदसि त सिंध जे हर इलाइक़े, हर ॻोठ में वेठल छोकिरी हुजे या वरी हुनजे घर वारा हुजनि, उहे सभई अव्हांखे ॿुधनि ऐं असां ॾेखारियूं त सिंधी न्याणियूं केॾो अॻिते वधी रहियूं आहिनि। सो यू लिव इन लंडन? जी जी जी, ओके। सो लंडन में छा कंदा आहियो? सभ खां पहिरियों इहो ॿुधायो। मां हुते पंहिंजी स्टडीज़ ते वियमि, मां हुते पंहिंजो बैचलर्स कयो, पोइ हुन खां पोइ लाइक मां पंहिंजे पाण खे स्टैब्लिश हुते कयो। त हाली त बसि मां हुते रहां थी। जेकियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि सोशल मीडिया, बिकॉज ऑफ सोशल मीडिया, तो उनको लाइक अवेल करती हूँ। ओके ओके। देखिए मेरा तसलसल थोड़ा सा ब्रेक भी हो जाएगा, बट मैं सिंधियों की मतलब लाडली हूँ, मुझे माफ़ कर देते हैं। मैं एक्सेंट क्यों, लाडलेपन का कहीं आप नाजायज़ फ़ायदा तो नहीं? नहीं बिल्कुल नहीं, बिल्कुल नहीं। सिंधी अक्सर जो है ना, मुझे वो, मैं उनसे माजरत भी करती हूँ। मुझे लगता है सिंधी इतनी प्रेस्टिजियस और इतनी खूबसूरत ज़ुबान है, और मैं अपनी कोई भी स्पीच करती हूँ, मुझसे पहले लोगों से माजरत करती हूँ कि अगर कोई कोताही हो जाए तलफ़ुज़ में, बोलने में, तो मुझे माफ़ करो, बिकॉज फॉर मी दिस लैंग्वेज इज़ समथिंग एल्स। दैट्स सो स्वीट ऑफ यू, बट एटलीस्ट यू आर ट्राइंग। क्योंकि बहुत सारे लोग ऐसे होते हैं जो सिंधी होके भी, सिंध में रह के भी उर्दू स्पीकिंग और इंग्लिश ज़्यादा बोली जाती है घर पे, तो ज़ाहिर है बट एटलीस्ट मां त पंहिंजी सिंधी बेसिकली ॻोठ मां सिखी आहे। कहिड़ो ॻोठ आहे तव्हांजो? मुंहिंजो आहे ख़ैरपुर मीरस में। त मां तव्हांखे ॿुधायां, मुंहिंजी जेका सिंधी लैंग्वेज जो मतिलबु जीअं मां सिखी आहे, मां ॻोठ में वेंदी हुयमि ऐं मूं हुते मायूं वेठी हूंदियूं आहिनि ऐं वो नी हुते गिलाऊं कंदियूं गॉसिप। पोइ मां हुननि सां वेही, मां ओड़ी मां प्रॉपर सिंधी सिखी आहे। तव्हां मूंसां गिला कयो। सिंधी सिखण वारे इहो कॾहिं न चवंदो त मुंहिंजो जेको इंस्टीट्यूट आहे या जितां मां सिंधी सिखी आहे उहो स्कूल आहे, त असां ॿुधंदा रहंदा आहियूं। ॾिसो हीअ हिकिड़ी नई शइ आहे। तव्हां मतिलबु किथे माइंड जो जेको सर्कल हुजे, जिते की गिलाऊं विलाऊं थियनि थियूं, उते वेही करे बि सिंधी सिखी सघो था। उन्हनि खां बहितरीन सिंधी विद एक्साइटमेंट एंड एवरीथिंग इमोशंस आपको नहीं मिलेगी। तो मां त पंहिंजी सिंधी हुतां ई सिखी आहे। ज़बरदस्त, वंडरफुल। अच्छा, सभ खां पहिरियों ॿुधायो कशफ, व्हाट मेक्स यू फील त तव्हां कॉन्टेंट क्रिएशन कयो, इन्फ्लुएंसिंग जी तरफ़ वञो ऐं सोशल मीडिया ते तव्हां वटि मिलियंस में तव्हां वटि फॉलोवर्स आहिनि। सो इहो कॾहिं खां इहा जर्नी स्टार्ट थी सोशल मीडिया जी इन्फ्लुएंसर जी? अच्छा, मुंहिंजी जेका जर्नी आहे, मां त कॾहिं सोचियो बि न हुयो मां सोशल मीडिया ते वेंदमि। छो जे करे मुंहिंजी जेका फैमिली आहे, बोथ द कश्मीर साइड की एंड द सिंध साइड की। हाणे तव्हांखे ख़बर आहे हुते मतिलबु मुंहिंजो जनरेशन्स में को बि माण्हू सोशल मीडिया ते न आहे, ठीकु आहे। त मूंखे लॻो मूंखे कॾहिं बि ना कोई सपोर्ट कंदो, ना मूंखे इजाज़त मिलंदी, ना मूंखे ईअं मतिलबु थींदो। बट थियो हुआ ये
दैट इन माई ए लेवल्स मुंहिंजे ए लेवल्स में मुंहिंजो गैप ईयर हुयो त गैप ईयर में मां इलाही फारिग हुयमि. हाणे तव्हांखे ख़बर आहे जॾहिं माण्हू फारिग थींदो आहे माण्हू खे आइडियाज़ ईंदा आहिनि. मां थोरे टाइम थोरो एंग्ज़ाइटी बि मूंखे हुई, एडमिशन न पियो थिए. मां चयुमि छा कयां. पोइ मां सोचियो टैलेंट त मूं में आहे, ॻाल्हाए त मां सघां थी, हलो पंहिंजी ज़िंदगी अॻियां कयूं. पोइ मां लिटरली मां स्टार्ट कयो, पंहिंजे ॻोठु वियमि, हुते मेहुनि सां मां वीडियो ठाहियूं. हा ॿारनि सां उहे तादियूं कंदा हुया. पोइ मां चयुमि पोस्ट कंदी आहियां. मां चयुमि पोस्ट कंदी आहियां. हाणे तव्हांखे मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, असां सिंधियुनि जी रिप्रेज़ेंटेशन हाणे थिए थी. हुन 3-4 साल पहले तक असां सिंधियुनि जी को रिप्रेज़ेंटेशन न हुई ऑन सोशल मीडिया प्लेटफॉर्म. हाणे सिंधी असांजा सिकनि पिया की कोई सिंधी कोई ॻाल्हाए, कोई सोशल मीडिया ते अचे. मां जॾहिं ॻाल्हायो मूंखे एॾो प्यार मिलियो मतिलबु सिंधी. मुंहिंजे ख़्याल में कश्यप जॾहिं तव्हां ॻाल्हायो त उन खां पोइ जेके ॿिया सिंधी इन्फ्लुएंसर्स आहिनि उन्हनि खे बि इहो ख़्यालु आयो त सिंधी हुया पर उर्दू में पिया. एग्ज़ैक्टली मां तव्हांखे ॿुधायां, मतिलबु मूंखे त लॻे थो हिकिड़ी मूवमेंट हाणे ठही आहे. छो जे करे एक्टर्स असांजा सिंधी फेमस एक्टर्स एंड ऑल ऑफ देम नो कि वो सिंधी हैं. वो कॾहिं भी नेशनल टीवी ते कॾहिं भी किसी प्लेटफॉर्म पे आके दे नेवर स्पोक इन सिंधी. अॼुकल्ह थी वियो शो हुननि ॾिठो कि पढ़िया लिखिया बि सिंधी आहिनि, फ्रॉम गुड फैमिलीज़ बि सिंधी आहिनि, हो अंग्रेज़ी बि ॻाल्हाए था सघनि, सिंधी बि ॻाल्हाए था सघनि. इवन बॉलीवुड में काफ़ी अहिड़ा एक्टर्स आहिनि जेके हाणे अक्सर रील्स ईंदियूं आहिनि त सिंधी पिया था ॻाल्हाइनि. मुंहिंजी जेका मेजॉरिटी ऑफ द फॉलोइंग आहे एग्ज़ैक्टली मुंहिंजी जेका मेजॉरिटी ऑफ द फॉलोइंग आहे उहा फ्रॉम इंडिया आहे. छो जे करे हुते असांजा जेका भाउ भेण सिंधी भाउ भेण आहिनि उहो जॾहिं ॾिसंदा आहिनि मुंहिंजी सिंधी में वीडियोज़, हुतां मूंखे एॾो प्यारु मिलंदो आहे. मां लंडन वियमि, मां हिकिड़ो रियल स्टेट जो लाइक सेमिनार हुयो, मां हुते वियमि त हिकिड़ी सिंधी कंपनी माण्हू हुया, सिंधी कंपनी मतिलबु हू सिंधी हुया पर वो दुबई में बेस्ड आहिनि. हुननि मूंखे ॾिठो चयो वो सिंधी थे कहते ओ हम तो आपको जानते हैं, आप तो सिंधी पे कॉन्टेंट बनाती है. मां चयमि हा. तो मतलब पूरी दुनिया में कोने कोने तक जो है हमारे सिंधी हैं और बड़े खुश और बहुत प्यार देते हैं. बिल्कुलु ॾाढा प्यार. ऐं छो त प्यार निवड़त ऐं कुर्ब जेको आहे सिंधियुनि जी पहचान बिल्कुलु. पुराणी शुरूआत खां वठी ऐं मां इहो विटनेस कयो. मुंहिंजी जेका स्कूलिंग थी आहे, मां ON A levels कयो आहे, हुते मां ॾिठो कि इलाही स्टूडेंट्स जेके आहिनि उहे सिंधी हुया. बट सिंधियुनि खे हाणे मां हिकिड़ो लफ़्ज़ चवंदमि बट उहो अहिड़ी ॻाल्हि न आहे, बट माण्हू सम्झनि था सिंधियुनि खे माण्हू हुन टाइम थोड़ो मतलब पढ़े लिखे नहीं समझते थे. ठीक है कि मतलब अनएजुकेटेड सिंधियुनि के मतलब ऐसी समझते थे बैकवर्ड है, इनको नहीं कुछ पता, किसी खाते में नहीं है. बट मैंने बोला नहीं, जो सिंधी तहजीब है, जो सिंधी कल्चर है, जो हमारी सिविलाइजेशन है, हमारी जो इंडस रिवर की सिविलाइजेशन है, जो हमारा सिंधुइज़्म है, वो तो बहुत कदीम और बहुत ही कदीमी रियासत है. एक रिच हमारी हिस्ट्री है. मां चयुमि मां हिन में ॻाल्हाईंदमि. अगरि मां हिन में ॻाल्हाईंदमि प्राउड थिए करे त माण्हू बि इंस्पायर थींदा. पोइ हुन खां पोइ इहा जर्नी मतिलबु स्टार्ट थी. अच्छा इहो ॿुधायो त कश्यप अञा बि नंढड़ी आहे पर पोइ बि नंढपण कीअं हुयो कश्यप जो, किथे गुज़रियो? हाउ वाज आर यू अ नॉटी चाइल्ड और शाय? मुंहिंजी अम्मी वेठी आहे, उहो ॿुधाईंदी मां इलाही नॉटी हुयमि. अच्छा. हा मूंखे इलाही मारूं बि पयूं आहिनि, मां सभु फादर बि पर हे आहे की मूंखे ईअं लॻंदो आहे जेके शरारती ॿार हूंदा आहिनि उहो ई कुझु कमाल कंदा आहिनि ज़िंदगी. हा तो इसलिए शरारती बनो. ज़बरदस्त. अच्छा पोइ जॾहिं तव्हांजा ज़ाहिर आहे फ्रेंड्स आहिनि जेके फैमिली में जेके सिंधी तव्हांजा रिलेटिव्स आहिनि, जॾहिं उहे तव्हां सां मिलंदा आहिनि त पुछा उन्हनि में जेके तव्हांजो फ्रेंड्स आहिनि उनखे तव्हां सां जेलसी न थींदी आहे त कश्यप त बाबा घणो अॻिते निकिरी वई आहे, त सेलिब्रिटी थी वई, असां रहिजी वियासीं, अहिड़ो को सीन? मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, मां अगरि सोशल मीडिया ते बि न हुजां, मां शुरू से ई मुंहिंजी फैमिली विटनेस करते विया आहिनि, मां हमेशह ई कुझु न कुझु कयो आहे, कुझु न कुझु नयो कयो आहे. बिकॉज़ मां जॾहिं सोशल मीडिया जॉइन कयो हुन खां पहिरियों मूं A levels में वर्ल्ड रिकॉर्ड मुंहिंजो आयो हुयो सोशियोलॉजी साइकोलॉजी में. आई गॉट वर्ल्ड डिस्टिंक्शन्स. मां टॉप कयो हुयो और मां हमेशह सां स्कूल जे स्टेज में हुयमि,
हुते हुयमि मां हुन खां पहिरियों शान रमज़ान में ॿ कॉम्पिटिशन खटिया शाइरी जी जा आई हैव सीन दैट पिक्चर नंढड़ी सी स्कार्फ पाए कश्यप बीठी आहे शान रमज़ान मां में शुरू खां ई मतिलबु हिननि शयुनि में हुयमि टीवी में इंटरव्यूज़ कुझु न कुझु करे मां ॾींदी हुयमि स्कूल में अॻिते हुयमि शादियूं हूंदी हुयूं मां डांस कंदी हुयमि स्टेज ते मतिलबु फैमिली में उहो ॿार न हूंदो जेको So you're full of a life person, full of you know? life, full Wow, of life. ज़बरदस्त. अच्छा कश्यप टेल मी त अगर मां पुछां त who is behind this confidence? केर हूंदो? Is your mother or your father or somebody else? I think both mum and dad because देखें हमारा जेको सिंध जो जेको मुआशरो आहे न हुते छोकिरियुनि जा विंग्स अक्सर कटे छॾी ॾींदा आहिनि रस्ता तंग करते हैं मां इहो नथी चवां दैट इट वाज ईजी टू कन्विंस माई पेरेंट्स एंड दे वर लाइक बेटा चलो सोशल मीडिया हाँ गुड नहीं ऐसा नहीं था टाइम लगा बिकॉज देखिए सोशल मीडिया एक प्लेटफॉर्म है जो पूरी दुनिया में यूज़ किया जाता है पूरी दुनिया में इसको किया जाता है तो पेरेंट्स को समझाना कि इस पे पढ़े लिखे लोग भी होते हैं मैं पढ़ाई की बात भी कर सकती हूँ लोग अपने बिजनेसेस भी चला रहे हैं आजकल ज़माना ही सोशल मीडिया का है सीधी सी बात है तो फिर आहिस्ता आहिस्ता यू नो और मेरे अब्बू स्पेशली मैं सबसे बड़ी बेटी हूँ और मैं शुरू से ही थोड़ी सी शैतान थी तो मैं जब शैतानी करती थी बाबा कहते थे शैतान बच्चों को मैं कुछ नहीं कहता गुड है तो यू नो वो उसमें हाँ कश्यप खां ते बि कचहरी जेको आहे सो जारी रखंदासीं पर नंढड़ी साई वठूं था ब्रेक खां पोइ हाज़िर you are planning to do because you are such a sharp and intelligent child in study wise also अक्सर तव्हांजे कॉन्टेंट में बि असां ॾिसंदा आहियूं त तव्हांजो जेके ॻाल्हियूं आहिनि न उहे ॻाल्हियूं आहिनि जिन ते सोसाइटी न आहे ॻाल्हाईंदी मतिलबु उहे टॉपिक्स उहे इशूज़ जिते माण्हू ॻाल्हाइण जे लाइ डिस्कस करण जे लाइ जेको आहे सोचींदा आहिनि एंड यू मेक रील्स ऑन दैट टॉपिक्स सो व्हाट मेक्स यू डू दिस ऐं इहा जेका बहादुरी आहे कॉन्फिडेंस डपु न ईंदो आहे त हिन खां पोइ मतिलबु को मूंखे कंहिं शइ जो भउ न आहे छो जे करे मां चवंदी आहियां की छा जो भउ हुनखे हूंदो आहे जेको ग़लति कमु कंदो आहे मूंखे कंहिंजो बि भउ न आहे मूंखे इहो बि भउ न आहे फॉर एग्ज़ाम्पल मुंहिंजी अगरि जान आहे हुनखे वो भी अल्लाह के रास्ते में या कोई हक़ की बात कहते हुए कुछ हो जाए मुझे कोई डर नहीं है क्यों क्योंकि आई थिंक यही लाइफ है दिस इज़ व्हाट मेक्स इट वर्थ इट ठीक है अगर आप इस दुनिया में आए हो और आपने सिर्फ गलत चीज़ें की हैं लोगों के दिल दुखाए हैं और सच के झूठ के ख़िलाफ़ नहीं बोला या इनजस्टिस हो रहा है उसके ख़िलाफ़ नहीं बोला तो आपने क्या ज़िंदगी जी है तभी आप डिप्रेस्ड होते हो तभी आप कहते हो कि नहीं मुझे यू नो सुकून नहीं मिल रहा तो मुझे जो एम हुयो हुन सोशल मीडिया पे आने से पहले भी माई एम वॉज टू डू समथिंग इन लॉ and do something and fight for the justice of people. I am built this way. I am this way. मूंखे इहो अक्सर लॻंदो आहे कि बचपन खां ई मूंखे ड्रीम्स ईंदा हुआ या मुंहिंजी जेका इंट्यूशन आहे मूंखां अलाह को वॾो कमु कराइणो हुयो या मूंखे मुंहिंजे नसीब में आहे छो जे करे मूंखे सुकून न मिलंदो आहे मां घर में हूंदी आहियां मूंखे हाणे लंडन में बि तव्हांखे मां यकीन सां ॿुधायां मूंखे हर फैसिलिटी आहे मां इलाही सुठी लाइफ हुते गुज़ारींदी आहियां शुरू में स्ट्रगल हुई हाणे अल्हम्दुलिल्लाह एवरीथिंग इज़ गुड हुते बि मूंखे इहो ख़ालीपन लॻंदो आहे छो जे मां त हाणे ख़ुशि हुजां नी मूंखे हर शइ मिले थी मां घुमां थी फिरां थी असांजा ॿार ई नौजवान त हिन मौक़े में हूंदा आहिनि ॿाहिरि वञण जो मौक़ो मिले त कॾहिं वापसि मां जेको वणे पाए थी सघां फ्रीडम आहे सेफ्टी आहे पोइ बि मुंहिंजी हिकिड़ी मुंहिंजे दिलि में हिकिड़ी इंट्यूशन आहे कि मां पंहिंजे मुल्क वञा मां कुझु कयां बिकॉज़ दीज आर माई पीपल ठीकु है अब मैं ख़ुदि मां गंबट वेंदी आहियां मां हुते रही आहियां हुते तव्हांखे मां छा ॿुधायां एॾा केसिस मिलंदा आहिनि कॾहिं ऑनर किलिंग्स थींदियूं आहिनि कॾहिं औरतुनि सां अलाए छा थींदो आहे मां चवंदी आहियां जेका प्रिविलेज मूंखे मिली आहे उहो छा जे लाइ आहे मां हिन प्रिविलेज सां कुझु कयां त सही न माण्हुनि लाइ सो हाउ आर यू प्लानिंग टू डू समथिंग एंड छा प्लान था मूंखे माण्हुनि जी हेल्प कंदो मूंखे देखिए बचपन से मेरी एक चैरिटी उसका नाम है बेलॉस दैट वाज समथिंग दैट आई डिड इट फ्रॉम माई ओन मनी और मैंने खुद जाके लोगों को डोनेशंस दिए हैं ओल्ड एज होम्स में काम किया है जो और ए लेवल्स के बच्चे होते हैं या किसी भी
انسٹیٹیوشن کے بچے ہوتے ہیں میں ان کو موقع فراہم کرتی ہوں کہ وہ کمیونٹی سروس کر سکیں. ٹھیک ہے, یہ چیز میں اپنے لیول پہ کر رہی ہوں, بٹ آہستہ آہستہ اگر مجھے موقع دیا جائے میں اور بھی چیزیں کرنا چاہوں گی. جو پلانس ہیں میرے تو وہ یو نو آئی ایم ٹرائنگ, لیٹس سی واٹ ہیپنس. which one کون سا سیکٹر ہے سب سے زیادہ؟ کیا ہیلتھ کے سیکٹر میں کام کریں گی, ویمن امپاورمنٹ کے اس پہ کام کریں گی, یا کیا ہے آپ کے مائنڈ؟ مجھے خیال میں جیکو سب سا مطلب ہاؤ کین آئی سے, جو ایک ایسا سیکٹر ہے نا جس کو دیکھا نہیں جاتا, دیٹ از وومن امپاورمنٹ. اساں جی نیاڑی موسٹ نیگلیکٹڈ ٹاپک ہے. وائی؟ بیکاز کسی بھی ملک کو ترقی کرنے کے لیے اس کی عورتوں کو ساتھ میں ملنا بہت ضروری ہے, کندھا ملانا بہت ضروری ہے. اگر آپ عورتوں کو سوسائٹی سے ایریڈیگیٹ کر دو گے, اریز کر دو گے, تو پھر ایک تو مردوں پہ بہت پریشر آ جائے گا فائنینشلی, پھر عورتوں پہ اور پریشر آ جائے گا. تو یہ بہت انسٹیبل وہ ہے. عورتوں کو بھی اللہ نے قابلیت دی ہے, مردوں کو بھی دیا. تو آئی تھنک ڈونٹ یو تھنک کہ ابھی کافی بہتری آ گئی ہے؟ کیونکہ کافی گورنمنٹ کی طرف سے دیکھیں پنک اسکوٹیز آ گئی ہیں, پنک بسز, ابھی دیکھیں یہ سب جو ہے نا, اس کے علاوہ اور بھی انٹرپرینورشپ کے حوالے سے یہ سب سوشل میڈیا پہ باتیں ہیں. میں عورتوں پہ ابھی بھی یہ سرفیس لیول کی چیزیں ہیں, ہمیں گراس روٹ پہ کام کرنا ہے. ہمیں دیہات اور گاؤں میں جا کے ان بچیوں کو ایجوکیشن فراہم کرنی ہے, ان بچیوں کے لیے کچھ کرنا ہے. اسلام کو یوز کر کے یو کین ناٹ ڈی ہیومنائز اے پرسن. آپ ڈی ہیومنائز کر دیتے ہو. آپ کہتے ہو عورت ہے نا, ٹھیک ہے اس کو ختم کر دو, یہ بالکل ہر جگہ سے مٹ جائے. تو جب آپ ایسے کرتے ہو نا, پھر کوئی بھی نہیں خوش رہے گا, نہ مرد رہیں گے نہ عورتیں رہیں گی. اور عورت کو امپاور کرنے میں آپ کو کیا لگتا ہے تعلیم کا کتنا؟ تعلیم کا بہت بڑا کردار ہے. مجھ سے اکثر لوگ کہتے ہیں, میں ایجوکیشن کی بات کرتی ہوں تو وہ کہتے ہیں کشف ڈگری تو تم نے لے لی, لیکن تم سوشل میڈیا پہ ہو, تم وہاں پہ ارن کر رہی ہو. تو میرا ان سے یہ سوال ہے کہ ارن تو بہت سے لوگ کر رہے ہیں سوشل میڈیا پہ, لیکن جو میرے پاس ڈگریز ہیں, جو میرے پاس تعلیم ہے, جو میرے پاس ایک بولنے کی صلاحیت ہے, چیزوں کے اوپر نالج ہے, وہ ہر کسی کو نہیں ہے. اور مجھ سے میری پڑھائی کوئی نہیں چھین سکتا. آج میری دیکھیں, ہر چیز پیسہ بھی نہیں ہوتی ہے. آپ کا آنر ہوتا ہے, آپ کی ایک عزت ہوتی ہے, آپ کی معاشرے میں ایک ریپوٹیشن ہوتی ہے. ایوری تھنگ کمز ود ایجوکیشن. ایجوکیشن از دا فرسٹ اسٹیپ آن دا لیڈر ٹو ڈو سم تھنگ گریٹ. تو میرے مطابق تو گراس روٹ سے اوپر آنا ہے, ایجوکیشن پہ کام کرنا چاہیے. زبردست, یہ تو بہت اچھی بات ہے, کیونکہ ایجوکیشن ہوگی تو انسان کو شعور پیدا ہوگا. بالکل, اور شعور پیدا ہونے کی بہت زیادہ ضرورت ہے ہمارے معاشرے میں. اچھا کشف, آپ کی بہت ساری ریلز ہیں وہ وائرل ہوتی ہیں, کبھی کوئی ایسا ہوا ہے کہ جس پہ بہت زیادہ کنٹروورسی ہو گئی ہو, تو پھر اس کو کیسے ڈیل کرتی ہیں؟ دیکھیں اکثر ایسا ہوتا ہے کہ میں تھوڑی سی پولیٹیکل ہوں, اور میں نا جذبات میں کے چیزیں کہہ جاتی ہوں. ٹھیک ہے, یہ مسئلہ ہوتا ہے جو میرے جیسے لوگ. کوئی تھریڈس وغیرہ تو نہیں ملے پھر کسی پارٹی کی طرف سے؟ تھریڈس نہیں, تھریڈس کیا ہی ملیں گے. کشف کو کون ڈرائے گا؟ میں وہی بات ہے, ایسی سندھ کی نڈر لڑکی ہے. مجھے ویسے پیار بہت ملتا ہے. سندھ جی نیاڑیاں جی کو چمن دیا ہے, بیچارہ بدھن گوٹ پین دیا ہے, جے کو چمن دیا ہے, بیچارہ سب پیار ہی ڈیندا ہے. سب پیار آنے مانا مانو سندھی مانو بس بدن ہے کشف کے, بس یو نو they loves you I guess. and I love them. त इन करे हो जेको उन्हनि में आहे न, त तव्हां जहिड़ियूं नियाणियूं ॾिसी काफ़ी अहिड़ियूं नियाणियूं हूंदियूं आहिनि जेके इंस्पायर थी हूंदियूं आहिनि. कॾहिं तव्हां सां अहिड़ी नियाणी का मिली आहे जे तव्हांखे ईअं चयो? बिल्कुलु, तव्हांखे मां छा ॿुधायां. हाणे त सोशल मीडिया ते अपग्रेड असां तव्हां पाण ॾिसंदा हूंदो हाणे सिंधी कल्चर केॾो अॻिते थो वञे. सिर्फ़ु लड़कियां नहीं, मेरे पास जो मर्द कंटेंट क्रिएटर्स हैं, मेल कंटेंट क्रिएटर्स हैं, वो कहते हैं कि यू नो लाइक वी आर सो इंस्पायर्ड बाय यू. और कितने लोगों ने सिंधी में गाने बनाना शुरू कर दिए. अनकरीब शायद आपको कोई फिल्म भी देखने को मिल जाए. क्या बात है, क्या बात है. बस ये फिल्म की बातें जो है ना सुनी सुनाई है, हमारी उड़ उड़ के हमारी कानों तक पहुंची हैं कि कोई बड़ा अच्छा प्रोजेक्ट है, कोई सिंध का एक फिल्म है, उसमें हम सुन रहे हैं कि भाई इंडस रिवर थोड़ा रहम करे, फ्लड ना हो जाए. ओके. So is it good and is it right? Are you planning to come in a movie اور جو بھی ہے؟ دیکھیں آپ کو بھی بیٹھنے سے اندازہ تو ہو گیا ہوگا کہ تھوڑا ٹیلنٹ تو ہے ایکٹنگ سائڈ کا, کیمرہ تو ہے, تو وہ تو اوبویسلی اس کو بھی یوٹیلائز کرنا چاہیے. اللہ نے جو صلاحیت دی ہے اس کو بندہ یوٹیلائز کرتا رہے. ابھی آج کل تو بڑی وہ جو ہے ہمارے خبروں میں ہے کہ ماروی فلم بن رہی ہے اینڈ سندھ گورنمنٹ کی جانب سے فنڈ کیا گیا ہے, اور میں نے تو سنا ہے کہ اس میں آپ ماروی ہیں. ابھی دیکھتے ہیں, ماروی ابھی
سندھ کے وہی بات ہے, سندھ کے دریاؤں کو رحم آ جائے تو پھر شاید کر لیں. چلے پھر وی کین بی ہوپ فل اور ناٹ, لیٹس سی فنگرز کراس کہ اگر کشف اساں کے मारवीअ जे किरदार में नज़र अची वञे त कीअं लॻंदी. सो ॾिसूं था, इहो हिकिड़ो सुठो सरप्राइज़ थींदो. अच्छा, अपार्ट फ्रॉम दिस एक्टिंग एंड सोशल मीडिया एंड showbiz, are you planning to join any party in future or come in politics and practice full time as a politician? आई थिंक मूंखे अगरि मौक़ो मिलियो त मां ज़रूरु कंदमि. हाँ, ईअं असांजी जेका पंहिंजी पार्टी आहे, मे बी आई जॉइन दैट ओनली बिकॉज मुझे लगता है वो औरतों के लिए बहुत अच्छी है. कहिड़ी Yeah. पार्टी आहे तव्हांजी? आहे कहिड़ी पार्टी आहे तव्हांजी? नहीं, जैसे बेनज़ीर, शी वाज द फर्स्ट मुस्लिम प्राइम मिनिस्टर, फीमेल प्राइम मिनिस्टर. आई थिंक द पार्टी, देखें बुरे अच्छी चीज़ें हर जगह होती हैं, बट इफ टॉकिंग अबाउट a female perspective, I think People's Party provides that platform to young generation and especially the women. आप इनकी पार्टी में देखें, most of the prominent leaders they are women. So yeah. So hopefully and I'm really much awaited to see you. ऐं तव्हां जहिड़ा माण्हू, तव्हां जहिड़ियूं नियाणियूं जॾहिं अॻिते ईंदियूं त ॾाढी ख़ुशी थींदी आहे. ऐं जॾहिं ज़ाहिर आहे ज़िंदगीअ में माण्हू घणो कुझु कंदो आहे. तव्हां चयो त तव्हां हिकिड़ी न, उहो छा चइबो आहे, हिकिड़ी बेचैन रूह, त कुझु करिणो आहे लाइफ में. यू आर समथिंग लाइक दैट. त मतिलबु को अहिड़ो वॾो ख़्वाबु तव्हांजो उहो कहिड़ो आहे? त अञा ज़िंदगीअ में बसि मतिलबु हिकिड़ो कमु करिणो आहे, अगरि इहो थी वियो त बसि सभु कुझु थी वियो. I think definitely being a leader and bringing an impact. I think that is one thing जो मैं अपने आप को, I think वो चीज़ कर ली तो फिर I think I would say मेरा जिंदगी, मतलब जो इस दुनिया में करने आई हूँ ना, that I've done. जबरदस्त. कावड़ ईंदी आहे भला कश्यप? इलाही ईंदी आहे. Oh my God. और लीडर खे कावड़ ईंदी पोइ भला छा थींदो? नहीं कावड़ कोन ते कंट्रोल करे वेंदा आहियो. कावड़ स्पेशली औरतन में हुजन इलाही ज़रूरी आहे. हुजण ज़रूरी आहे? बिल्कुल ज़रूरी Oh, आहे. really? Angry woman will bring a change. Angry woman will make an impact. बिकॉज सदियों से असां मायुनि खे सप्रेस माण्हू कंदा आहिनि की तव्हां कावड़ न कयो, तव्हां ईअं न कयो, ईअं कयो. मां चवंदी आहियां तव्हां कावड़ कयो, वञो हुते. क्यों मर्दनि जो माशरो आहे न, मर्दनि सां मुक़ाबले लाइ तव्हांखे थोरो एंग्री हॉट हेडेड होना ज़रूरी है. त मूंखे त इलाही ईंदी आहे. मां त साणे अलाह ख़ैर करे पियो. अच्छा न आई एम वेरी मच इंस्पायर्ड. त जेको तव्हांजो विजन आहे न, इट्स समथिंग डिफरेंट. तव्हांजी ॻाल्हियुनि में सम्झ में अचे थो, नज़र अचे थो त कुझु करण जी चाहत. आई थिंक अल्लाह ने, ॾिसो था, रास्ता भी माण्हू रास्ते भी अल्लाह खुद ही बनाता है. कि जो मेरा एम था, अल्लाह का शुक्र है, आई एम 23 years old and everything is happening on the track and on the timeline. Why? Because मेरी नीयत बहुत साफ़ है. मुंहिंजे बाबा हिकिड़ी ॻाल्हि मूंखे चवंदो हुयो कि हिकिड़ी महिनत ऐं हिकिड़ी साफ़ नीयत तव्हांजी हुजे, पोइ न तव्हांखे कंहिंजो भउ आहे, न तव्हांखे कंहिंजो डर आहे. बाकी मसले तो चलते रहते हैं. नीयत साफ़ होनी चाहिए. नीयत साफ़ हुजणु घुरिजे. बिल्कुलु नीयतूं आहिनि त पोइ इंसान मंज़िल बि माणे सघे थो. ॾाढी बहितरीन, ख़ूबसूरत, इंस्पिरेशनल कचहरी कश्यप सां हली रही आहे. पर नंढड़ी साई वठूं था, साई खां पोइ वरी यादि कयूं था. वेलकम बैक नाज़रीन. ऑन एयर विद आवाज़ में भलीकार हिकु दफ़ो ॿीहर ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं. बहितरीन ऐं ख़ूबसूरत ऐं प्यारी ऐं सुलछणी कश्यप सां कचहरी जारी आहे. सो कश्यप, जॾहिं तव्हां ज़ाहिर आहे हेॾे ईंदा आहियो, मतिलबु यू लिव इन लंडन, उतां जो माहौल हिकिड़ो अलॻि आहे. उतां जो तमामु मतिलबु ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे. उते तव्हां कुझु बि केॾी महिल बि निकिरी सघो था. सेफ्टी, सिक्योरिटी. ऐं वरी जॾहिं हिते ईंदा आहियो त इहो फील न थींदो आहे तव्हांखे त मां काॾे अची वई आहियां? या मतलब हिते छा ॿाहिरि निकिरण महिल सिक्योरिटी जा हिकिड़ा ज़ाहिर पंहिंजा इशूज़ आहिनि? बिल्कुलु इशूज़ त आहिनि. लंडन में भी ॾिसो, हाणे सीधी सी बात है, जिस तरफ ये दुनिया जा रही है ना, अब आजकल हर जगह मसले हैं. अच्छा, ठीक है, मैं ये नहीं कह रही वहाँ के अपने चैलेंजेस हैं. वहाँ पे भी मगिंग होती है. आप ऑक्सफोर्ड सर्कस जाओ, बहुत सी जगहों पे जाओ तो आके आपका मोबाइल ले लेते हैं. फिर अक्सर वहाँ पे नाइफ क्राइम्स होते हैं और इस तरीके से. देखिए, जराइम हर जगह होते हैं. बट ये कि अपने मुल्क में मुझे एक चीज़ जो वो लगती है कि यहाँ पे ना आपको औरतों के लिए बहुत
एक कैद है थोड़ा सा हमारा जो मुल्क है ना, इन टर्म्स के आप रोड कंजर्वेटिव माहौल है, सोच है यहाँ की। आप वॉक नहीं कर सकते हो यार, लाइक यू गो टू अ पार्क, आप आराम से वॉक नहीं कर सकते, यू कांट, यू फील अनसेफ, फिर लोग आपको घूरेंगे, यू नो, ये इस तरह की चीज़ें ये एग्जिस्ट करती हैं। तो ये थोड़ा सा होता है कि यू नो काश हमारे लोग इस तरह। अच्छा, यहाँ आने के बाद, पाकिस्तान में आने के बाद ज़्यादा क्या करना पसंद करती हो? कहीं जाना, घूमना, गांव में रहना, किसी दोस्त के साथ घूमना फिरना, क्या? मां गोड भी वींदी आहियां, मां अंब भी खाईंदी आहियां, मूंखे अंब इलाही वणंदा आहिनि। वाह। ठीकु आहे, मां पेरेंट्स सां टाइम गुज़ारींदी आहियां, हिननि खे एतिरो वेंदो काथे आहे अंब सॼो, असां त अंब खाऊं त एॾा थी था वञूं, कशफ आहे, सोचा कोई न छा था चओ, छा था, नहीं या फिटनेस जो राज असांखे ॿुधाइजो। फिटनेस जो राज कुछ भी न आहे। हकी वकी आहे का लंडन मां खणी था अचो स्मार्ट रखण जी। मां इलाही फाके आजकल तो लाइक आई एम लिटरली स्टार्विंग माई सेल्फ, बट इहो थींदो आहे कि अंब इलाही मां खाईंदी आहियां, छो जो मूंखे इलाही वणंदा आहिनि। मां चांहि इलाही पीअंदी आहियां बाबा सां गॾु, ऐं मां फैमिली खे पोइ एतिरो तंग कंदी आहियां, पोइ चवंदा आहिनि बसि हाणे वञ। इहो मुंहिंजी लिमिट हूंदी आहे। रहंदी आहियां पोइ एॾो तंग पोइ चवंदा आहिनि हाणे वञ। क्या ॻाल्हि आहे, ज़बरदस्त। अच्छा, पोइ ॻोठ में जॾहिं वेंदा आहियो त ॻोठ में छा कमु कंदा आहियो? छो त उते त मतिलबु आई डोंट नो तव्हांजे ॻोठ में फैसिलिटीज़ जे ॻोठ आहे त फैसिलिटीज़ छा चयूं, का इंटरनेट आहे, का लाइट आहे, न आहे, ख़बर न आहे लाइट, बसि मां इलाही हुकूमत के इलाज त मां कया आहिनि, वीडियोस त मां ठाहींदी आहियां कि ख़ुदा पॉडकास्ट खां पोइ तव्हांजी जेको आहे न इलाजनि खे अंडर कंसिडरेशन। बिल्कुलु इलाज त मां कंदी आहियां, गैस ॾियो, इहो ॾियो, रुगो कुझु बि हूंदो आहे मोबाइल ठाहे वीडियो ठाहींदी आहियां। मज़ो ईंदो आहे ॻोठ में जॾहिं कुझु बि न, सोशल मीडिया ॾिसो मुंहिंजी जेका सोर्स ऑफ इंजॉयमेंट आहे नी, उहो आहे मोमेंट में प्रेज़ेंट थियण जी मुंहिंजी जेका सोर्स ऑफ इंजॉयमेंट आहे। मां हुते फिरंदी आहियां मेहुनि सां, बकरियुनि सां, पोइ मां फैमिली सां वेहंदी आहियां, पोइ गिलाऊं कंदी आहियां, पोइ यू नो फेवरेट मेरा पास टाइम होता है। एंड देन मां तैयार थींदी आहियां, पोइ ॻोठ में बननि में कॾहिं वेंदा आहियूं, उहो बि ड्रिजी को ॾिसे न, पोइ वेंदी आहियां बननि में, हुते वीडियोस ठाहींदी आहियां, इहो ई बसि मज़ो हिननि में ई थींदो आहे। अच्छा, कॾहिं कोई ईअं थियो आहे त बननि में विया आहियो ऐं हुते जेके हारी हूंदा आहिनि न, उहे चौकीदारी कंदा आहिनि, ॿार ॾिसंदा आहिनि त उन्हनि जे पुठियां उन्हनि खे डुकाईंदा आहिनि, लठ खणी न, कॾहिं ईअं थियो आहे कोई लकड़ी लेके आपके पीछे भागा? नहीं इहो त न थियो आहे, पर ईअं झलंदा आहिनि, न वञो हुते, ॿिया माण्हू आहिनि, पोइ बि मां त थोरी शरारती आहियां, मां पोइ बि मास्क वञी पोइ बि वेंदी आहियां, वीडियोस ठाहींदी आहियां। अच्छा, मूंखे ॿुधायो त तव्हांजी जॾहिं फर्स्ट एवर का रील तव्हांजी वायरल थी हुई त उहा कहिड़ी हुई, ऐं उन खां पोइ तव्हांखे कीअं फील थियो? मतिलबु फर्स्ट कंटेंट वायरल थियो न स्टार्ट में, नओं जॾहिं मूंखे सोशल मीडिया ते आई थिंक 3-4 साल ईअं थिया आहिनि, घटि टाइम थियो आहे, पर घटि टाइम में इलाही मूंखे प्यार बिल्कुलु बिकॉज़ अच्छा जहिड़ी मुंहिंजी पहिरीं रील वायरल थी उहा थी मां सिंधी में जीअं एक्सेंट न बदिली वेंदो आहे इंग्लिश जो, जीअं इहो बि मां बाबा खां ई सिखियो, जीअं फ्रिज हूंदो आहे हुनखे फ्रिज चवंदा आहिनि, और क्रिकेट हूंदो आहे हुनखे क्रिकेट चवंदा आहिनि, सही आहे, बिस्कुट एग्जैक्टली। ॾिसो तव्हांखे ख़बर आई हैव सीन दैट रील न, बस मां उहा ई वीडियो ठाही, उहा वायरल थी वई, मतलब जेके डेली मैगजीन जितने भी न्यूज़ पेजेस हैं इन्होंने वायरल कर दी, वो इस तरह ये हो गया। इलाही दफ़ा ऐसी चीज़ें होती रहती हैं यार। सही, ज़बरदस्त। अच्छा, व्हाट्स योर हॉबी? मुंहिंजी हॉबी मोस्टली त मां खाइण जी शौक़ीन आहियां, वो खाइण जे लाइ वेंदी आहियां, या को मतलब वीडियोस कोई कंटेंट बना लिया, ये कर लिया, खाना इस तरह। अच्छा, कहिड़ी अहिड़ी पर्सनैलिटी आहे जंहिंसां तव्हां इंस्पायर आहियो एंड यू वांट टू बी समथिंग लाइक? नहीं मतलब पर्सनैलिटीज़ तो असल में बहुत है, मूंखे हुन उहा माण्हू इंस्पायर कंदा आहिनि जेका ड्रिजंदा न आहिनि ऐं हक़ लाइ आवाज़ बुलंद कंदा आहिनि। पोइ जेतिरियूं बि तव्हां ॾिसो हिस्ट्री में पॉलिटिकल पर्सनैलिटीज़ आहिनि जिन्होंने अपनी जान को कुर्बान करके कुछ मुल्क के लिए किया, तो वो सारी पर्सनैलिटीज़ मेरी इंस्पिरेशन है, एंड दैट इंक्लूड्स एवरीवन जो भी हक़ के लिए। कशिफ, तव्हां पंहिंजी एज जे हिसाब सां न काफ़ी वॾियूं ॻाल्हियूं कंदा आहियो, तव्हांखे ईअं कॾहिं कंहिं चयो आहे त मतिलबु अञा तव्हांजी उमिरि एतिरी न आहे जेॾो वॾो तव्हां सोचो? न, उमिरि त आहे, हाणे 23 जी त थी वई आहियां। हलो, एज ॿुधाए छॾी तव्हां। अच्छा, हिकिड़ो ॿियो बि बैरियर आहे न, गर्ल्स एज न आहिनि ॿुधाईंदियूं, मूंखे बि इहा ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे,
वाकई में पर तव्हां मतिलबु ॿुधाए छॾियो आहे ॿुधाई छॾींदी 23 आहियां years. ऐं मतिलबु मैं आजकल तो ज़माना ऐसा है कि 19-20 years old बिलियनर्स बन रहे और मिलियनर्स बन रहे बिल्कुलु हैं आजकल तो ज़मानो चेंज थी वियो आहे नी ॾाढो त कुझु सो ख़ैर बहरहाल तव्हांजूं ॻाल्हियूं में न उहा शइ असांखे नज़र अचे थी आई होप त तव्हांजा जेके बि इरादा आहिनि उहे पूरा थियनि ऐं तव्हां पंहिंजे पाण खे बहितरीन नमूने कॉन्ट्रीब्यूट कयो अच्छा अक्सर ईअं हूंदो आहे त तव्हांखे माण्हू चवंदा हूंदा त तव्हां निज़ाम ते ॻाल्हियूं था कयो ऐं जेको आहे सो गवर्नमेंट ते तनक़ीद था कयो पाण लंडन में रहिया पिया आहियो बिल्कुलु भला ईअं आहे त हिते अचे रहो हिते अचे पाण खे कॉन्ट्रीब्यूट कयो पोइ उनजो जवाबु तव्हांजो छा बिल्कुलु चवंदा आहिनि ॾिसो हाणे अगरि मां इहो चाहियां थी न कि मां कहिड़ी जॻह ते मतिलबु चेंज खणी अचां हुन लाइ मां पाण बि वेल इक्विप्ड हुजां ठीकु आहे पाण बि मूंखे उहे रिसोर्सिस हुजनि मां पहिरियों पाण कुझु थी करे पोइ हिते पोइ कुझु करे हाल ई मां ॻाल्हाए थी सघां जेको मुंहिंजो सोशल मीडिया जो प्लेटफॉर्म आहे हुन खां पोइ नेटवर्क्स थींदा आहिनि माण्हू उथंदो आहे वेहंदो आहे इलाही शयूं हूंदियूं पोइ हुते लंडन में तव्हां फ़िलहालु पढ़ो था पिया ग्रेजुएशन में आहियो अंडर ग्रेजुएट जी 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 पोइ कॾहिं हाणे तव्हांजी ग्रेजुएशन कंप्लीट करे ग्रेजुएशन मुंहिंजी कंप्लीट आहे हाणे मां ॾिसां थी हुते कुझु वर्क एक्सपीरियंस वठां पोइ हुन खां जेका मुंहिंजी डिग्री आहे पोइ हुन खां पोइ यू नो पोइ वरी हिते अचे सेटल थींदो इरादो तो आहे कि मतलब वहाँ पे थोड़ा बहुत बेस अपनी बना के फिर यहाँ पे भी यू नो बंदा अपना कुछ करे जबरदस्त एंड व्हेन आर यू प्लानिंग टू गेट मैरिड मैरिड फिलहाल तो नहीं लेकिन फिर भी होता है ना इंसान एक अपना जब कि भाई इस साल में शादी कर लेना है फिर यहाँ से ये करना है अच्छा व्हाट इफ योर हस्बैंड डोंट अलाउ यू टू डू समथिंग लाइक दैट तो फिर वो और मैं चल नहीं सकते ना फिर वो ऐसा तो क्योंकि एक इंसान को अगर मेरी जिंदगी में कोई आएगा दे ऑलरेडी नो कि आई एम ऑन सोशल मीडिया राइट तो उनको मुझे उसके साथ एक्सेप्ट करना पड़ेगा तो वो तो बात ही नहीं अलाउ ना करे आई थिंक अब ज़माना भी बहुत चेंज हो गया बिल्कुलु चेंज हो गया तव्हां जहिड़ियूं रील्स में मां ॾिठियूं आहिनि जेके तव्हां छोकिरनि खे काफ़ी सबक़ ॾींदा आहियो त कहिड़ा छोकिरा कीअं हुजणु घुरिजनि ऐं छोकिरियुनि सां उन्हनि खे कीअं हुजणु घुरिजे सो कॾहिं भला अहिड़ो को दोस्त को अहिड़ो जंहिंसां पालो पियो आहे जेको ॾाढो ईअं हुजे पोइ तव्हां उनखे सिधो कयो हुजे लाइफ में न मूंखे अक्सर माण्हू ब्लॉक करे छॾी ॾींदो आहे मूंखां हुते ड्रिजंदा आहिनि जेकी मुंहिंजे सर्कल में आहे न छोकिरा त ड्रिजंदा आहिनि इहो कुझु चवंदी या कज़न्स बि ड्रिजंदा आहिनि सभु मूंखां थोरो इहो मुंहिंजो आहे थोरो ज़ोर आहे फैमिली ते सभिनी खे ड्रिजारे वेठी आहे कशफ केरु आॾो नथो अचे भाउ बि जीअं ड्रिजंदो सभिनी खे ड्रिजारे वेठी आहे माना हिकिड़ो ॾाढो इहो मां चवंदसि तव्हांजी जेका हिकिड़ो विजन आहे न तव्हांजो उहो क्लियर आहे असां वटि कंफ्यूजन ॾाढी हूंदी आहे माण्हूअ खे काफ़ी एज में त कंफ्यूजन हूंदी आहे त ख़बर ई न हूंदी आहे त करिणो छा आहे बिल्कुुलु तव्हांखे हाणे खां ई ख़बर आहे तव्हांजो विजन क्लियर आहे ऐं जेको आहे बहादुर न्याणियुनि खां सभई टिजंदा आहिनि ऐं सभिनी खे टिजणु घुरिजे बहरहाल कशफ खां अॻिते बि कचहरी जेको आहे सो जारी रखंदासीं पर नंढड़ी साई वठूं था ब्रेक खां पोइ हाज़िर थियूं वेलकम बैक नाज़रीन ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ओने विद आवाज़ में हिकु दफ़ो ॿीहर भलीकार ऐं कशफ सां गॾु ॾाढी दिलचस्प कचहरी हली रही आहे यू नो काफ़ी अहिड़ो कुझु सिखण खां मिले थो ऐं काफ़ी उन्हनि जी जेका पर्सनैलिटी आहे ॾाढी इंस्पायरिंग आहे ऐं मां वरी तव्हांखे ॿुधायां त अहिड़ियूं जेके सिंध जूं नियाणियूं आहिनि जिन खे ॾिसी करे तमामु असां वटि ॿिया अहिड़ा घर ॿिया अहिड़ा ख़ानदान जेके आहिनि उहे अञा अॻिते वधनि था अञा डेवलपमेंट जी तरफ़ ऐं ग्रो कनि था त असांजे लाइ इन खां वधीक ॿी का शइ आहे कोन सो कशफ जीअं तव्हां ज़ाहिर ॿुधायो पिया त यू आर सो मच इमोशनल टुवर्ड्स सिंध एंड पाकिस्तान ही पंहिंजा माण्हू औरतूं विमेन एम्पावरमेंट अच्छा जेको करंटली इकोनॉमिकल असांजो जेको सिचुएशन आहे सिंध जी पाकिस्तान जी उनखे कीअं था ॾिसो करंट अफेयर्स ऐं ज़ाहिर पॉलिटिकल तव्हांजो इंट्रस्ट आहे त पोइ कीअं था ॾिसो जेके इशूज़ आहिनि पुठियनि ॾींहंनि में असां वटि पाणीअ जो इशू पोइ वरी जेको आहे असां वटि कारोकारीअ जो रोज़ को नओं केस अचे थो सो कीअं था ॾिसो हिन मामलनि में अच्छा असांजो जेको पाकिस्तान थोड़ा उर्दू में ॻाल्हाईंदा बिकॉज मां चाहां थी कि मतलब नेशनल ऑडियंस भी इस चीज़ को सुने जो पाकिस्तान के जो मसले हैं ना वो प्रैक्टिकल से ज़्यादा एक आइडियोलॉजी के मसले होते हैं अब जैसे बाकी मुल्कों के जो मसले हैं ना वो प्रैक्टिकली सॉल्व होते हैं हमारे जो मुल्क के मसले हैं ना उनको फ़िरका वारियत अगर ले आते हैं रिलीजन बीच में ले आते हैं फिर आप पठान हो आप बलोची हो आप सिंधी हो
آپ مہاجر ہو. جب اس طرح کے آئیڈیالوجی کے مسئلے شامل ہو جاتے ہیں, قوم کو اسی کے پیچھے لڑوا کے لوگ, معصوم لوگ اسی پہ مر جاتے ہیں, اور پھر ایشوز کبھی بھی سالو نہیں ہوتے. تو سب سے پہلے تو ہمیں اس آئیڈیالوجی سے لڑنا ہے. اب میں سندھی ہوں, اب سندھیوں کے بارے میں ایک پرسیپشن ہے دیٹ وی ڈو ناٹ لائک اور مہاجر بردرز اینڈ سسٹرس. بٹ میں آپ کو ایک بات بتاؤں, میں جب سے کراچی میں آئی ہوں, مجھے نہیں لگتا کہ مہاجروں سے اچھی تہذیب والی قوم کوئی ہے. اینڈ آئی کے میرے اتنے دوست مہاجر ہیں, اور میں امپریس ہوتی ہوں کہ یار وہ کس طرح اردو کی زبان کا استعمال کرتے ہیں. ہاں, آپ MUNs میں جائیں, ڈبیٹ سرکل میں جائیں, مہاجر قوم از آن دا لیڈ, اور یہ بہت کامیاب بچے ہوتے ہیں. اسی طریقے سے جو سندھی ہیں, سندھیوں کے اوپر پرسیپشن ہے دیٹ سندھی جو ہیں انہوں نے تباہ کر دیا ہے. بٹ میں آپ کو ایک بات بتاؤں, سندھی خود تباہ ہیں. سندھیوں کے پاس اس وقت کیا ہے؟ سندھی کا دشمن ہے, یہ بات میں آپ کو کہہ سکتی ہوں. سندھی کسی اور کو مت ٹھہرائے کہ تم نے میرے ساتھ غلط کیا, اصل سندھی پانچا دشمن آئے ہوں, ٹھیک ہے. تو وہی بات ہے کہ جب شعور نہیں ہے, جہالت ہے, ایجوکیشن نہیں ہے, تو پھر یہ مسئلے پھر ایسے ایگزسٹ کریں گے نا. تو فرقہ واریت کو, میرے مطابق فرقہ واریت کو ختم کرنا چاہیے, اور ان آئیڈیالوجیز کو ختم کرنا چاہیے. ٹھیک ہے, لیکن جو ظاہر ہے فرقے ایک اپنی جگہ, لیکن ہمارے یہاں جو سب سے زیادہ جو پس رہی ہے وہ عورت ہے, چاہے وہ مہاجر عورت ہے, چاہے وہ سندھی عورت ہے. اور اس عورت میں جو ہے ہمارے یہاں کاروکاری کا سب سے زیادہ کیسز ہے. ابھی جو ہے لاسٹ ریسنٹ کیسز جو آپ نے ابھی اگر ہم پچھلے 6 مہینے کا بھی ریکارڈ اٹھا لیں تو اتنے زیادہ ایشوز آئے ہیں, اتنے زیادہ ہمارے پاس کیسز آئے ہیں. ہر روز ہم کچھ نہ کچھ سننے کو دیکھتے ہیں کہ کوئی عورت صرف کھانے میں نمک زیادہ ہونے کی وجہ سے بھی مار دی گئی ہے, اس کو بھائی نے یا اس کے ہسبینڈ نے اس کا قتل کر دیا ہے. تو یہ آپ کو کیا لگتا ہے کہ نسلیں گزر گئیں, ابھی تک تبدیلی نہیں آئی ہے, شعور نہیں آیا, تعلیم پہ اپنی جگہ حکومت کام کر رہی ہے, لیکن پھر بھی ان چیزوں پہ اور ایسے لوگوں کو تو ابھی تک ہم تعلیم یافتہ کر نہیں پائے ہیں. لیکن 2 مسئلے ہیں. ایک ہماری جو سائڈ ہے وہ بہت زیادہ جس طرح ایون آئی ووڈ کنسیڈر مائی سیلف کہ میں پریولیجڈ ہوں کہ میں آگے دنیا میں نکلی, میں نے چیزیں دیکھیں. ایک دنیا کی سائڈ ہے, ہمارے ملک کی سائڈ ہے, جہاں پہ عورتیں پس رہی ہیں, ان کے ساتھ ظلم ہو رہا ہے. اس چیز کو کرب کرنے کے لیے جو فیمنزم ہے, آئی ایم اے فیمنسٹ, بٹ میرا ماننا یہ ہے کہ فیمنزم کے میسج کو بھی ہمیں ٹون ڈاؤن کرنے کی ضرورت ہے. اب جیسے عورت مارچ ہے یا دیگر اور چیزیں ہیں, ویری گڈ, اے ویری گڈ انیشیٹو. بٹ ایک انسان جس کو ایجوکیشن نہیں ہے, جس کو پتہ نہیں ہے, الف بے نہیں ہے, اس کے سامنے جب آپ ایسی بات کر لو گے یا کوئی بلیک کارڈ اٹھا کے آپ کچھ ایسی چیز بول دو گے, وہ تو کہے گا یہ تو ویسٹرن ایجنڈا ہے, یہ تو فیمنزم نہیں ہے, یہ تو پتہ نہیں کیا ہے. آپ کو اگر آپ کو کلچر میں چینج لانا ہے, یا اس گاؤں میں چینج لانا ہے, یا اس دیہات میں چینج لانا ہے, آپ کو ان کے طریقے سے بات کرنی ہے, ٹھیک ہے. اگر میں ابھی اپنے گاؤں جا کے میں فل آن ایک ایسے لباس پہنوں جو ایک ویسٹرن لباس ہے, ٹھیک ہے, اور میں انگریزی میں جا کے ان سے بولوں کہ او یو گائز آر بیڈ, آپ اپنا چینج کرو, یہ کیا کر رہے ہو, کیا وہ میری بات سنیں گی, یا مجھے دشمن سمجھیں گے, یا مجھے سمجھیں گے کہ یہ تو ہمارے کلچر کے اوپر پتہ نہیں کیا کرنے آئی ہے. ان لوگوں میں چینج لانے کے لیے آپ ان کے جیسی زبان بولو, ان کے جیسے الفاظ بولو, تبھی وہ سمجھیں گے. سو ان مائی اوپینین اٹ نیڈس ٹو ٹون ڈاؤن اے بٹ ٹورڈز دا کنزرویٹو سوسائٹی. ٹھیک ہے, لیکن پھر بھی آپ کو کیا لگتا ہے کہ اور کتنا ٹائم لگے گا تبدیلی آنے میں؟ دیکھیں, اس دن میں کل ایک بات کری تھی کہ جو پاکستان کے مسئلہ ہے نا, اٹس آل لیڈنگ ٹورڈز نہائلزم, کیونکہ ایوری تھنگ از ٹورڈز دس ون آنسر کہ کچھ چینج نہیں ہونے والا, اور اب بس اس ملک کو باہر چھوڑ کے چلے جاؤ, ابراڈ چلے جاؤ, اس ملک کا کچھ نہیں ہونے والا, ٹھیک ہے. تو ہماری آدھی سے زیادہ جو عوام ہے, جو بچے ہیں, وہ ڈپریشن کا شکار ہیں, کیونکہ وہ نا امید ہو گئے ہیں. اور کسی بھی قوم یا کسی بھی قوم کے کمر توڑنے کے لیے نا بس نا امیدی چاہیے ہوتی ہے. وہ بچے نا امید ہو چکے ہیں, وہ کہتے ہیں یہاں پہ ہمارا کچھ نہیں چینج ہونے والا, نہ جابز ہیں نہ کچھ ہیں, اینڈ ایونچولی دے ول آل لیو پاکستان. امینس برین ڈرینیج ہو رہا ہے اس وقت. مجھے خود دکھ ہوتا ہے, میرے اچھے دوست میں اگر دیکھتی ہوں, they can do so much for Pakistan including myself. I know I can do so much for Pakistan. Why did I leave? میں کیوں اپنے ساتھ میں نے اتنا ظلم کیا, اور میں باہر کی, اور میں نے اتنی اسٹرگل کی وہاں پہ کیوں کیا؟ Why? Because at the end of the day this country needs to have a lot of improvement in a lot of things. So yeah. Okay, اور اس امپرومنٹ میں, اس معاشرے کو ایجوکیٹ کرنے میں آپ کو کیا لگتا ہے کہ سوشل میڈیا اور جو ہمارے الیکٹرانک میڈیا ہے, اوور آل میڈیا کا کتنا ہاتھ ہے؟ دیکھیں, سوشل میڈیا بھی نا آج کل ایسا ہو گیا ہے کہ
لوگ بس لڑائی کر رہے ہیں, ایک نیگیٹیوٹی کی بس وہ وار زون ہو رہی ہے. پھر لوگ اکثر پوڈ کاسٹ بھی کرتے ہیں تو اس کے اندر عجیب ہی ایسے گیسٹ کو بلا رہے ہوتے ہیں, کنٹروورشل باتیں چل رہی ہوتی ہیں, فلاں کی ڈیورس ہوگی, فلاں کا یہ ہو گیا. آپ کیا بات کر رہے ہو؟ تو مطلب آپ یہ سمجھتی ہیں کہ اس قوم کو بگاڑنے میں بھی کچھ حد تک میڈیا کا ہاتھ ہے؟ قوم پہلے سے بگڑی ہوئی ہے بٹ سوشل میڈیا I'm so sorry this is the truth right. قوم تو پہلے سے بگڑی ہوئی ہے, بس سوشل میڈیا نے ان کو ایک پلیٹ فارم دے دیا اس کو وہ کرنے کے لیے. تو اس میں سوشل میڈیا ایک قوم کی عکاسی کرتا ہے. چائنا میں بھی ہے سوشل میڈیا, دنیا کے ہر کونے میں سوشل میڈیا ہے, ٹھیک ہے. ایک قوم کا جو بھی اس کے اندر ہوتا ہے نا وہ عکاسی کرتی ہے. دس از دا ریالٹی آف آر پیپل, یو نو. کوئی ایجوکیشنل والی بات نہیں, کوئی دماغ کھلا نہیں, کچھ نہیں, بس ریلیجن پہ بات کر لو, دو لوگوں کو لڑوا لو, مروا لو, ایسی بات کر لو, دیٹس اٹ. ٹھیک ہے, لیکن اس پہ کافی ڈرامے بنے ہیں, کافی لکھا گیا ہے, ناولز لکھے گئے ہیں اس چیز پر. دیکھیں ایسی بات نہیں ہے کہ کام نہیں ہوا ہے, لیکن پھر بھی کام تو ہوا ہے. لیکن آپ کو اور کیا لگتا ہے کہ اور مزید کس طریقے سے کام کیا جا سکتا ہے؟ نا یہ تو میڈیا کا کام ہے. میڈیا تو اپنا رول بہت اچھے سے ادا کر رہا ہے. مجھے تو دکھ ہوتا ہے جب ہمارے سیلیبریٹیز کو لوگ کرٹیسائز کرتے ہیں, تم اس کے لیے نہیں بول رہے, اس کے لیے نہیں بول رہے. وہ تو ڈرامے بھی بنا رہے ہیں, وہ تو ہر پلیٹ فارم پہ جا کے بات بھی کر رہے ہیں, وہ تو UN وومن تک پہنچے ہیں. تو بات کون نہیں کر رہا, یا اس کے بارے میں کون نہیں کچھ وہ اسٹیپس لے رہا. اور جو کیسز فائل ہو چکے ہیں, جو کیسز آلریڈی ان کورٹ ہیں, جیسے نور مقدم کا کیس آ گیا ہے, اور ایک ہماری انفلوئنسر تھی, ٹک ٹاکر تھی ثنا, اس کا کیس آ گیا ہے. تو اس طرح کے کیسز جب آ رہے ہیں تو ان کو کیسے دیکھتی ہیں؟ مطلب واٹ یو فیل اباؤٹ اٹ؟ آئی فیل کہ آئی تھنک پاکستان ہیز نیور بن مور انسیف, کیونکہ اب تو عورتوں سے زیادہ بچے, اور بچے میں بچیاں بھی اور بچے بھی, رائٹ. اور ان کے ساتھ کر کون رہا ہے؟ ہمارے مرد حضرات, ٹھیک ہے. اور اگر آپ ان مردوں سے بات کریں تو بلیم کریں گے, او ہم سوشل میڈیا جیسے کہ ہر مرد ایسا نہیں ہے. ظاہر ہے جب ایسے معاشرے میں انسان رہتا ہے, اور جب آپ جیسی کوئی سوچ رکھنے والی کوئی عورت, کوئی لڑکی, تو ظاہر ہے وہ ڈسٹرب بھی ہوتی ہے. ایک اکاؤنٹیبلٹی بھی نہیں لیتے ہیں. اگر میں ابھی کسی روڈ پہ چلی جاؤں اور میں کسی بھی نارمل مرد سے پوچھوں کہ اچھا ہمارے ملک میں ریپ کیسز ہو رہے ہیں, اچھا یہ ہو رہا ہے, اس کا کس پہ آتا ہے, اس کا دوشی کون ہے, ٹھیک ہے. تو وہ کہیں گے وہ عورتیں ہیں جو نا کپڑے نہیں پہنتی, اور وہ عورتیں ہیں. اچھا میرا آپ سے سوال ہے, ویسٹرن کنٹریز میں تو عورتیں اپنی مرضی کے کپڑے پہنتی ہیں, دے ویئر وٹ ایور دے وانٹ ٹو. تو وہاں پہ ریپ کیسز ڈکلائن میں کیوں ہیں؟ یا پاکستان سے اگر کمپیئر کیا جائے, وائی آر دے لیس؟ اور عورتیں اتنے ہی کمال کر رہی ہیں, آسکرز ہم جیت رہی ہیں, ہر جگہ ہم جا رہی ہیں, نوبیل پرائز ہم نے جیتا ہے, یو نو, عورتیں تو کمال کر رہی ہیں. تو بس یہ کہ آئندہ وقت جو ہے وہ عورتوں کا ہی ہو, تاکہ جب کسی قوم نے کمال کرنا ہی ہے تو چاہے وہ مرد کی صورت میں ہو یا عورت کی صورت میں ہو, کمال ہونا ضروری ہے, رائٹ. اچھا کشف, जेके सिंधी पंहिंजा इन्फ्लुएंसर्स आहिनि ऑलरेडी, तव्हां सां गॾु अञा काफ़ी ॿिया बि असांजा सिंधी इन्फ्लुएंसर आहिनि जेके तमामु सुठो कमु करे रहिया आहिनि. उन्हनि मां कंहिंसां तव्हां गॾु कमु कयो आहे? मूंखे मां रज़ा सामू सां कयो आहे, असां रिसेंटली पॉडकास्ट भी कयो आहे. इलाही सुठो इंसान आहे, यूट्यूब ते बि उनका बहुत अच्छा काम है. सो या उन्हनि सां गॾु तव्हां कमु कयो आहे वाक़ई में. छो त ज़ाहिर आहे सिंधी जेके असांजा इन्फ्लुएंसर्स आहिनि उहे ॾाढो बहितरीनु नमूने जेको आहे सो काफ़ी कमु कंदा आहियूं. उन्हनि खे ॾिसी करे ईअं लॻे थो त कहिड़ा कहिड़ा एजुकेटेड माण्हू आहिनि, ऐं इहे जेके यंगस्टर्स आहिनि उहे वधीक हिकिड़ो घणो क्रिटिकल थिंकिंग जी तरफ़ उन्हनि जो घणो रुझान आहे. अच्छा, जीअं ज़ाहिर आहे तव्हां अॻु में ॿुधायो त हिन जो मुल्क जो हिकिड़ो निज़ाम आहे, एजुकेशन जो हिकिड़ो निज़ाम आहे, हेल्थ सेक्टर जो हिकिड़ो निज़ाम आहे. यू हैव लॉस्ट समबडी, त ज़ाहिर आहे तव्हां ते उन जो असरु वियो उन वाक़िए जो. थोरो असांखे उन हवाले सां ॿुधायो. मतलब मुझसे सब लोग पूछते हैं कि मैं इतना सिंध क्यों करती हूँ और मैं इसके इश्यूज़ के बारे में क्यों बात करती हूँ. आपको पता है जो ये इतनी फैमिलीज़ तय करती हैं, क्यों? क्योंकि वहाँ पे हॉस्पिटल की जो फैसिलिटीज़ हैं वो मैसर प्रॉपरली नहीं है, या उस तरीके की या उस लेवल की नहीं होती हैं. तो वो जो एक रोड है ना, मैंने उस रोड की वजह से आई हैव लॉस्ट मैंने अपने चाचू को खोया, फिर मैंने अपने ताया को खोया, क्योंकि उनका बर वक्त इलाज नहीं हो सका, टाइम पे नहीं हो सका. माई चाचू ही वॉज ऑन डायलिसिस और उनको लिवर में कोई मसला था. तो अब कराची में बेटर हॉस्पिटल्स होते हैं, तो वो सफ़र तय करते करते रास्ते में ही उनका लिवर बर्स्ट हो गया एंड ही वॉज कवर्ड इन ब्लड एंड that is the death he died. Why? Because हमारे सिंध के जो रूरल एरियाज़ हैं वहाँ पे हॉस्पिटल्स मुयसर नहीं हैं. ठीक है, इसी तरीके से मेरी एक रिश्तेदार हैं, उनका ऑपरेशन हुआ,
اور وہ آپریشن اس بندے نے غلط کر دیا تو وہ ان کے جسم کے اندر اتنے جراثیم پیدا ہو گئے کہ وہ ان کو فالج کا اٹیک آ گیا اینڈ شی ڈائڈ رائٹ. تو میں نے تو اپنے کھوئے ہیں ان لوگوں کی کارکردگی کی وجہ سے, میں نے تو اپنے کھوئے ہیں, اور اگر میں نے اس طرح اپنے لوگوں کو کھویا تو نہ جانے کتنے لوگوں نے اپنے لوگوں کو اس طرح کھویا ہوگا, اور اس کے بارے میں کوئی کیوں نہیں بات کرتا. So this is very hurtful, and this is one of the reasons why I'm so passionate about Sindh making an impact or changing itself. So yeah. Okay. واقعی میں یہ بہت انسان ظاہر ہے کچھ ایسے واقعات ہوتے ہیں جو زندگی پہ نقش ہو جاتے ہیں اور تا حیات اس کا جو ہے انسان افسوس کر سکتا ہے, ریگریٹ کر سکتا ہے. لیکن سوال آئی ایم سوری ٹو انٹرپٹ یو, سوال میرا یہ ہے کہ یہ جو ہماری قوم کے محافظ بنے ہوئے ہیں اور ہماری قوم کو جو یہ جو گورنمنٹ ہے, ہماری جو حکومت ہے, ان کے بچے علاج کروانے کے لیے بیرون ملک جاتے ہیں, ان کو کوئی مسئلہ ہو, دے گو ٹو لنڈن, دے گو ٹو آل دیز ہاسپٹلز رائٹ. تو جب ان کے آپ ان لوگوں کے جب آپ ایک گورنمنٹ لیول پہ آتے ہو نا, آپ لوگوں کے سرونٹ ہوتے ہو, ٹھیک ہے, ود ڈیو ریسپیکٹ. Even if I come on a government level to serve people, I am here to serve people. I am a servant. میں کیوں عیاشی والی لائف جیوں اور میرے لوگ ایسی لائف جئیں کہ اللہ معاف کرے جانور بھی ایسی لائف نہیں جیتے ہیں؟ یہ کہاں کا حق ہے, یہ کہاں کا عدل اور انصاف ہے؟ آپ اسلام کی بات کرتے ہو تو حضرت عمر رضی اللہ تعالیٰ کی ٹائم پہ وہ تو سوتے نہیں تھے جب تک ان کے علاقے میں کوئی وہ دیکھ نہیں لیتے تھے کہ سب صحیح ہے یا نہیں ہے. تو ہمارے لوگ کیسے چین کی نیند سو رہے ہیں؟ تو دس از دا کوشچن. آپ کا خون زیادہ مہنگا ہے, آپ کا بلڈ زیادہ پریشس ہے, ان عام لوگوں کو بلڈ پریشس نہیں ہے. So that is my question. بالکل, یہ بہت بڑا سوال ہے اور ظاہر ہے اس پہ یہ بہت بڑا سوال ہر کسی کا ہے. اور اس پہ آئی ہوپ کہ جو ہے ہمارے جو ادارے ہیں, سندھ گورنمنٹ ہے, اس پہ کوئی انیشیٹو لے گی اور آئندہ وقت میں ہمیں کوئی اچھا اپنی کوئی اچھی سندھ اور اچھی قوم, اچھی ڈیولپڈ شہر نظر آئے گا. اچھا, اس کے علاوہ یہ بتائیں ہمارے سندھ کے جو دوسرے ایشوز ہوتے ہیں کافی ایسے, جیسے کینالس کا ایشو آ گیا, پانی کا ایشو آ گیا, مطلب ایک عجیب ہی جنگ ہے کہ انڈیا سے پانی آتا ہے پھر وہاں سے بند ہو جاتا ہے, پھر ہماری سندھ تک آتے آتے وہ کبھی نہیں بچتا, لیکن جب فلڈز آ جاتے ہیں تو اتنا آ جاتا ہے کہ بستیاں ڈوب جاتی ہیں. اس حوالے سے کیا کہنا چاہیے؟ دیکھیں پاکستان کو تو دیکھیں انڈسٹریز چلو نہیں ہے یہاں پہ, ایک ایگریکلچر ہے, وہ سورس آف انکم ہے فار سو مینی فارمرز اینڈ فار سو مینی فیملیز رائٹ. اوپر سے پھر سندھ آتا ہے ادھر ساؤتھ کی سائڈ, جب پانی وہ بہاتے ہیں تو جو انٹرنیشنل لا ہے اس کے اکارڈنگلی جو لوور سائڈ پہ جو جگہ ہیں ان کو پہلے پانی پہنچانا چاہیے, بیکاز وہ آہستہ آہستہ کم ہو جاتا ہے. ہمارے یہاں پہ الٹا نظام ہے, ہمارے یہاں پہ پہلے جو نارتھ سائڈ ہے وہ اپنا پانی رکھ لیتے ہیں, پھر جب ان کو لگے کہ فلڈ آ رہا ہے یا آ رہا ہے تو وہ سارا پانی بہا دیتے ہیں. اس کی وجہ سے اتنا زیادہ لاس ہوتا ہے ہمارے کراپس کو, ہمارے ہاریوں کو. کہاں جائیں لوگ؟ تو غربت پھر ایسے تو ایراڈیکیٹ نہیں ہوگی نا. So I think ایز پر دا لا میرے خیال سے جو ہے وہ پانی کا نظام اگر اس پہ ہی عمل کیا جائے تو بھی بہتری آ جائے گی. even that is enough. Yeah, بالکل صحیح. So Behral, thank you so much for such a wonderful talking to you, and once again thank you. So नाज़रीन, it was a wonderful talking to कशफ. ऐं कशफ जहिड़ियूं नियाणियूं मां सम्झंदसि त हिन दुनिया जी बल्कि हिन अर्थ प्लैनेट जी नीड आहिनि. असांखे अगरि अॻिते हली पंहिंजी क़ौम खे, पंहिंजे मुल्क खे अॻिते वधाइणो आहे त असां कशफ जहिड़ियुनि नियाणियुनि खे अॻिते वधायूं. छो त इहो ई असांजो जेको आहे पोर्ट्रे आहे, हिकिड़ी पॉज़िटिव साइड आहे जेका दुनिया जे अॻियां असांजो हिकिड़ो बहितरीनु फेस आहे. ऐं असांजी जेका हिकिड़ी बहितरीनु, मां चवंदमि जीअं हिकिड़ो ख़ाली कैनवस हूंदो आहे न, उन ते जॾहिं सुठी पेंटिंग थींदी आहे त अहिड़ो हिकिड़ो ख़ाली कैनवस आहे फ़िलहालु, उन ते सुठी पेंटिंग असां वटि कशफ जहिड़ियूं औरतूं ऐं नियाणियूं करे सघनि थियूं. सो बहरहाल आई होप त तव्हां सभिनी खे पसंदि आयो हूंदो जेको प्रोग्राम. मोनिया विद आवाज़ में ईंदड़ हफ़्ते वरी कशफ जहिड़ी ऐं वरी काफ़ी अहिड़ियूं इंस्पिरेशनल शख़्सियतूं मां चाहींदसि, नॉट ओनली विमेन बट मैन ऑल्सो, उहे अचनि असांजे प्रोग्राम में ऐं असां अव्हां सां हुननि जी मुलाक़ात करायूं, उन्हनि सां दिलचस्प कचहरी कयूं. तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो, मूंखे दुआनि में यादि रखिजो. अल्लाह हाफ़िज़.